अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इनसाइट में भलीकार आऊँ मैं मासगर नाजिया अमीर। नाज़रीन, फैज़ाबाद धरणो कमीशन रिपोर्ट परडे ही सीड़पकारी मौशी फ्रंट ते मौशी मैदान में थींदड़ अग भरायूं ऐं डेवलपमेंट्स आहिनि। उन सवाइ हिकु भेरो ॿीहर अवाम मथां पेट्रोल बम हमलो थियो आहे। इन समेत जेके ॿियूं डेवलपमेंट्स थियनि पियूं उन सभिनि ते तफ़सीली गुफ्तगू कबी। अॼु के प्रोग्राम में जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे जो तारुफ़ सां कराईंदसि। मूंखे जॉइन कियो आहे अॼु के पैनल में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MNA आहिनि शाज़िया सोबिया साहिबा, वीडियो लिंक ज़रिए अॼु के प्रोग्राम जो हिस्सो आहिनि। लाल माली साहब पाकिस्तान तहरीक इंसाफ जो सीनियर अॻवान आहिनि। मियाँ अज़ीम साहब मुस्लिम लीग नून जी नुमाइंदगी कंदा अॼु के प्रोग्राम में सीनियर अॻवान आहिनि। ऐं प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब लेखक आहिनि, तजनिगार आहिनि, उहे पिणु प्रोग्राम जो हिस्सो आहिनि। मां सभिनी खे भलीकार, मां सभिनी जी महिरबानी। अवां गुफ्तगू जे लाइ वक़्तु कजो। ऐं नाज़रीन जी इंट्रो में असीं आगाज़ कयोसीं त फैज़ाबाद धरणो कमीशन रिपोर्ट साम्हूं आई आहे। जनरल रिटायर्ड फैज़ हमीद के क्लीन चिट ॾिनी वई आहे। पंजाब हुकूमत के ज़िम्मेवार करार ॾिनो वियो आहे। ऐं जंहिंखां पोइ अॼु जेका डेवलपमेंट्स थियनि पियूं इन मामले ते उहे डेवलपमेंट्स इहे आहिनि त जनरल साहब जो बयान बि साम्हूं अचे पियो ऐं उन सां गॾोगॾु पाकिस्तान तहरीक इंसाफ हिन रिपोर्ट खे पब्लिक करण जो मुतालबो कयो आहे। ऐं गॾोगॾु अहिड़ा मुतालबा बि साम्हूं अचनि पिया त छाकाणि त पंजाब हुकूमत मथां इहा ज़िम्मेवारी विधी वई आहे। इन करे हाणे उन वक़्तु वज़ीर आज़म साहब पंजाब हुकूमत में जेके हिन वक़्तु वज़ीर आज़म साहब आहिनि उहे पंजाब जे वॾा वज़ीर हुआ उन वक़्तु मियाँ शहबाज शरीफ़ साहब, त उन्हनि ख़िलाफ़ इहा कार्रवाई कई वञे। अहिड़ा मुतालबा पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻवाननि जे साम्हूं अचनि पिया। नाज़रीन, उन समय जेके ॿियूं डेवलपमेंट्स आहिनि तफ़सीली गुफ्तगू कंदी, पर हिन मामले खां ई आगाज़ करे था वठूं। असां सां गॾु जेको पैनल मौजूद है उनकी इजाज़त सां मियाँ अज़ीम साहब, आपसे गुफ्तगू का आगाज़ करती हूँ। क्या कहेंगे आप? रिपोर्ट सामने आई है, पब्लिक होने के मुतालबात सामने आ रहे हैं और पंजाब हुकूमत पर सारी जिम्मेदारी, क्या कहेंगे आप? देखें, उस वक़्त पंजाब गवर्नमेंट की जो बात है ये फेडरल का मामला था। ये इस्लामाबाद के अंदर और रावलपिंडी के दरमियान में ये धरना था। तो इसकी जिम्मेदारी जो फैद हमीद साहब जो उस वक़्त ये जो कमीशन की जो रिपोर्ट आई है जो वो पैसे किस लिए बांटे जा रहे थे, पहली तो ये बात कि वो पैसे धरना खत्म होने के वक़्त बांटे जा रहे थे या धरना शुरू होने के वक़्त बांटे जा रहे थे। पहले तो ये रिपोर्ट के अंदर ये भी आपको देखना चाहिए। एक तो इन्होंने बिल्कुल पैसे बांटे थे उस वक्त जब ये धरना खत्म हुआ था, तो धरना खत्म होने के वक्त इन्होंने सबको पैसे दिए और किराया दिया सबको वापस भेजने के लिए। तो उस वक्त ये सारा ज्वाइंट जो मीटिंग हुई थी जिसमें अदारे भी मौजूद थे, जिसमें गवर्नमेंट भी मौजूद थी, तो ये सारी चीजें जो हुई थी वो चीजें जो पैसे बांटेंगे। अब जो आप कह रहे हैं कि जी रिपोर्ट, लेकिन ये क्या धरना करने के लिए पैसे बांटे गए थे या धरना खत्म करने के लिए पैसे बांटे गए थे, ये गौरतलब बात है। ठीक, लेकिन बयान भी सामने आया है मियाँ अज़ीम साहब जनरल रिटायर्ड फैज़ हमीद साहब का, और ज़रूर आपकी नज़रों से भी गुजरा होगा, जिसमें वो ये कहते हैं कि 2017 में हुकूमत ने वज़ीर आज़म की सरबराही में धरना ख़त्म करने की जिम्मेदारी दी थी और मुआहदे पर दस्तखत इसीलिए किए क्योंकि तहरीक लब्बैक वाले मुआहदे पर आर्मी चीफ के दस्तखत चाहते थे। तो क्या कहेंगे इस बयान, वो बयान का सामने आया, वो कह रहे हैं कि मुनज़्ज़म नहीं बल्कि ख़त्म करवाने के लिए सारा मामला था। ये बात बिल्कुल ठीक है। उस वक्त जब धरना खत्म किया गया था तो उसमें सबकी मुशावरत शामिल थी। तो उस वक्त बिल्कुल वो कह रहे थे कि चीफ ऑफ आर्मी के दस्तखत होने को चाहिए, तो वो भी ये सारा एक प्रोसेस हुआ था। तो ये तो बड़ी ओपन उस वक्त बात थी। अगर उस वक्त धरना किसी ने देखा और सारा प्रोसेस उस वक्त किसी ने वो सारा धरना देखा हो, तो ये सारी चीजें तो उस वक्त भी बड़ी ओपन थी कि धरने वाले कह क्या रहे हैं, धरने वाले आए क्यों हैं, धरने वालों को बुलाया किसने है, धरना वापस कैसे गया था। और ये तो अब जो खान साहब का धरना था वो भी देख लें, कैसे आया, कैसे खत्म हुआ और किन्होंने बुलाया, ये भी सारी चीजें मौजूद हैं। तो ये तो धरने जो हैं, ये धरने के मकासद कोई और होते हैं और जो भी उस वक्त की गवर्नमेंट होती है उसको प्रेशराइज करने के लिए उसमें मुख्तलिफ किस्म के मकासद होते हैं सबके, तो वो अपने अपने ज़हन के मुताबिक वो करते हैं। PTI के मुतालबात को आप कैसे देखते हैं? पाकिस्तान तहरीक इंसाफ रिपोर्ट पब्लिक करने का मुतालबा कर रही है। जी बिल्कुल, इसको पब्लिक करना चाहिए और इस रिपोर्ट को पब्लिक करना चाहिए, इसमें कोई दो राय नहीं है। बिल्कुल ये अगर किसी की पार्टी का मामला नहीं है, ऐसी चीजें मुल्क के अंदर खत्म होनी चाहिए। और ये जो धरने, जो भी धरने इस्लामाबाद में हुए हैं, जो ताहिर अल कादरी साहब का पहला धरना था, फिर दूसरा धरना जो इमरान खान के साथ हुआ था, फिर ये धरना हुआ,
तो ये सारे धरनों की, मैं ये समझता हूँ ये सब धरनों की जो है रिपोर्ट बननी चाहिए, और ये सारे धरने किस तरह खत्म हुए, किस तरह ये धरने बुलाए गए इस्लामाबाद के अंदर, और इन सबको एक मुनज़्ज़म तरीके से ये सारा काम किया। मैं तो ये समझता हूँ ये सारे धरने जो हैं, ये सारे धरने अवाम के सामने आने चाहिए। अवाम का जो पहले ही माशी हालात खराब है, और इस तरीके से आगे से ये खत्म होनी चाहिए। सियासी जो तरीका है, सियासी तरीके से आप एहतजाज करें, पाकिस्तान को ब्लॉक कर देना, पाकिस्तान की माशियत को तबाह करने की तरफ जाना, और ये सारी चीजें जो हैं ये मुल्क के नुकसान के लिए हैं। ये बिल्कुल जो साबका धरने हैं, मैं ये समझता हूँ सबकी इंक्वायरी होनी चाहिए। ठीक है, लेकिन इंक्वायरीज के बाद फिर जो जिन पर जिम्मेदारी आयद की जाती है उनका क्या होना चाहिए? क्या उनके खिलाफ कार्रवाई नहीं होनी चाहिए? जी बिल्कुल होनी चाहिए, क्यों नहीं होनी चाहिए, तो पंजाब हुकूमत की कार्रवाई जो होनी। बात हुई है, जो जिम्मेदारी डाली गई है, उस पर क्या कहेंगे आप? देखें, मैं ये कह रहा हूं कि जो कमीशन की रिपोर्ट है, पहले वो रिपोर्ट आपको बिल्कुल क्लियर उसके सारे पॉइंट सामने आने चाहिए। ठीक। क्या धरना जो खत्म हुआ था, उस धरने को खत्म करने में हमने कौन कौन सी बातें मानी, किन के ऊपर इम्प्लीमेंट हुआ, किन के ऊपर इम्प्लीमेंट ना हुआ, और पैसे क्यों दिए गए, और किस किस के सैन जो थे चीफ ऑफ आर्मी के, उस वक्त के चीफ ऑफ आर्मी के जो सैन की डिमांड की गई उनके दस्तखत किए जाएं, तो उनके दस्तखत की डिमांड क्यों की गई। ये सारी चीजें तो जो कमीशन है ये वादे तौर पे आए, आके वो स्टेटमेंट दें, वो ठीक। तो होनी चाहिए। इसमें तो मैं ये कहता हूं कि कोई भी पार्टियों से बालातर होकर जो चीज मुल्क को नुकसान पहुंचाती है उस चीज को खत्म होना चाहिए। अब हमारे पास कोई ऐसा चीज नहीं है कि अब तो हमने हर चीज बेचनी शुरू कर दी है, इन्हीं वजह से, अपनी गलतियों से। अब हम अदारे प्राइवेट करने के लिए जा रहे हैं, बेशुमार मामला जो इकानमी को दुरुस्त करने के लिए कर रहे हैं, तो ये सारी गलतियों की अब गुंजाइश नहीं है हम सबको। अब ये ना करें कि जी नून लीग ये कहती है या पीटीआई ये कहती है, पीपल पार्टी ये कहती है। मैं ये समझता हूं तमाम पार्टियां अब इन सारी चीजों से बाहर निकलें, मुल्क के लिए सोचें, अवाम के लिए सोचें, खारजी हालात देखें, अपने अपने इर्द गिर्द जो मामलात हैं उनको देखें, इंटरनल मामलात देखें, आईएमएफ को देखें। तो ये सारी चीजें उस वक्त ही होगी जब जिसकी जो गलती है उसको वो गलती कबूल करनी चाहिए, उसको माननी चाहिए। ठीक। लाल साहब, छा मौक़िफ़ ॾींदो अवां? ॿुधो अवां मियां अज़ीम साहब जो मौक़िफ़ ऐं अॼु समूरो ॾींहुं इन ते डिबेट बि हलंदड़ आहे, छा चवंदो अवां? महिरबानी तव्हांजी। तो सभु खां पहिरीं इहो जेको TLP जो धरणो हुयो, इहो लाहौर मां शुरू थियो हो, पंजाब मां शुरू थियो हो, ऐं उहो फैज़ाबाद अची रुकियो हुयो 2017 में। ऐं उन जेको कैपिटल सिटी आहे हितां जो, उनखे ब्लॉक करे छॾियो हुयो, उन में रसद ब्लॉक थी वई हुई, ऐं पूरी दुनिया में हिकिड़ो तमाशो लॻो हो। पूरी दुनिया इहो तमाशो ॾिठो त कहिड़े नमूने हिकिड़ी एटमी ताक़त जो हिकिड़ो मुल्क आहे, उन जे कैपिटल खे हिकिड़ी तंज़ीम कहिड़े नमूने इंस्टेबिलिटी करे छॾियो आहे, उनजो राब्तो पूरे मुल्क सां कटे छॾियो आहे। उन नतीजे में तव्हां ॾिठो त उन ई वक़्तु जेको आहे सुप्रीम कोर्ट में हिकिड़ो सुओ मोटो नोटिस वरितो, ऐं उन जी जेका आहे कार्रवाई हली। जेको फैज़ाबाद धरना केस जेको आहे मशहूरु जेको सुप्रीम कोर्ट जो हुकमनामो आहे, उनमें इहो आयो हो त सभु इदारा उन जजमेंट में जेके पॉइंट फिंगर्स थियो हुयो उहे थियूं हुयूं इदारनि ॾांहुं। उन में वाज़े तौर ते हो त इदारा पंहिंजे उन दायरे में रही कमु कनि, ऐं जिन जिन हिन मामले में पंहिंजो हल्फ वायलेट कयो आहे, तोड़ियो आहे, हुननि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं पर तव्हां ॾिठो त उनखे उहो रिपोर्ट जेको आहे बैक बर्नर ते हली वई, उनखे कोल्ड स्टोरेज में उछलियो वियो। ऐं ही नवाज़ लीग जेका आहे मुसलसल इहो राग आलापी थी रही त उनजे पोयां जनरल फैज़ हमीद हो, ऐं जनरल फैज़ हमीद नवाज़ लीग जी हुकूमत खे हटाइण ऐं इमरान ख़ान खे सपोर्ट करण जे हवाले सां इहो धरणो लॻारायो हो। ऐं हींअर जीअं जस्टिस फाइज़ ईसा वरी चीफ जस्टिस पंहिंजो मुक़ररु थियो, त उन उहो केस बैक बर्नर मां कढे वरी फ्रंट ते आंदो। ऐं इहो जो मशहूरु ज़माना कमीशन ऑफ इंक्वायरी आहे 2017 वारो एक्ट, जंहिंजे तहत हींअर जजिस लाइ बि कमीशन जोड़ण जी कोशिशि कई वई, उन
निगरानी में, हिकु पुलिस ऑफिसर जी निगरानी में हिकिड़ो कमीशन जोड़ियो वियो, जंहिं यकीनी तौर अॼु में मज़ेदार ॻाल्हि इहा आहे, इन में उन वक़्तु जो वज़ीर शायदि साकार अब्बासी, उन वक़्तु जे वज़ीर आला पंहिंजो शहबाज शरीफ़, उन वक़्तु जेके ॿिनी जॻह ते नून लीग जूं हुकूमतूं हुयूं, थोरे पंजाब या सेंटर, हुननि सभिनी जा उन्हनि इंटरव्यू कया या बयान रिकॉर्ड कया, पर कंहिं बि जेको आहे इहो बयानु न ॾिनो त इन में कुझु जनरल फैज़ हमीद इन्वॉल्व हो, ISI इन्वॉल्व हुई, या पाकिस्तान जो को बि इदारो सरकारी तरह सां इन में कंहिं क़िस्म जी इन्वॉल्वमेंट हुई। हालांकि इहो माज़ी में इहो पंहिंजो इहो बयानियूं ठाहींदा रहिया हुआ त इन जे पोयां जनरल फैज़ हमीद हो ऐं इन खे हुकूमत हटाइण लाइ इहो सभु कुझु कयो वियो। हाणे इन जो सॼो जेको आहे ज़िम्मेवार ठहिरायो वियो आहे, उहो पंजाब गवर्नमेंट खे ठहिरायो वियो आहे त इहो उतां खां ई इन जी पंजाब हुकूमत जी नाकामी हुई, शहबाज शरीफ़ जी नाकामी हुई, त पंहिंजो हीउ उतां खां जेॾी महिल शुरू थियो ओॾी महिल ई इन खे कंटेन करणु घुरिजे हा ऐं दारुल ख़िलाफ़ा ताईं न पहुचणु घुरिजे हा। ऐं हुनजो पाण में जेको मामलात उन टाइम ते हुया, सो बहरहाल हिकिड़ी शइ ॾाढी वाज़ह थी वई आहे जनरल फैज़ जे हवाले सां, ही हुकूमत ख़ासि तौर ते नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जेको इल्ज़ाम हणंदी रही आहे, उहो हू साबित करण में नाकाम, साबित खणी न बि थियनि हा, घटि में घटि पंहिंजो बयानु जेको माज़ी में सियासी तरह ॾींदा रहिया हुआ उन ते बीहनि हा, त बि चङाई चइजे हा या हिनजी करेज चइजे हा, पर हिकिड़ो बुज़दिली जो सबूत ॾिनो आहे ऐं उहो को बि किस्म जो बयानु न ॾिनो आहे। हाणे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ यकीन तौर ते मुतालबो करे थी त इन रिपोर्ट खे मुकमल तौर ते पब्लिक कयो वञे ऐं इन में जिन जिन जेको माण्हुनि ते जिन जिन खे इन में ज़िम्मेवार ठहिरायो वियो आहे ऐं उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हाणे पाकिस्तान में तव्हांखे जीअं पहिरीं चयो, हिकिड़ो 24 करोड़ आवाम जो मुल्क आहे, हिकिड़ी एट जी ताक़त आहे, जंहिंमें जॾहिं इहो धरणो लॻो पए, जेको तहरीक तालिबान हयो पए, सॉरी TNP हणियो पए, उहो उनखे जेकॾहिं उनखे रोकण में शहबाज शरीफ़ जो नाकाम थियो हो, हीउ मुल्क यकीनी तौर ते हू संभाले नथो सघे, हू इन जो अहल नाहे, इन करे इन जी फौरी तौर ते जेको आहे ज़िम्मेवारी जेको आहे इन जी फिक्स थियणु खपे ऐं उनजे ख़िलाफ़ कार्रवाई पिणु थियणु खपे। ऐं ही जनरल फैज़ हमीद आहे जे लाइ चवंदा रहिया त 2018 में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ या इमरान ख़ान जी हुकूमत आणण में हुन पंहिंजो किरदारु अदा कयो हो। यकीनी तौर ते ही जेका हुकूमत आहे, मौजूदा हुकूमत, इहो पहिरीं बि PTM-1 हुई, हाणे PTM-2 आहे। हिननि कॾहिं बि इन्हनि इल्ज़ामनि जी इंक्वायरी लाइ हुकूमत में अचण जे बावजूदु कॾहिं को कमीशन नाहे ठाहियो। उनजी वजह इहो आहे त हू सम्झनि था त इहो सिर्फ़ु उन्हनि हिकिड़ो बयानियो क्रिएट करण जी कोशिशि कई हुई, पर उन जे पोयां हक़ीक़त का बि कान हुई। 2018 में बि हिननि खे शिकस्त थी, 2024 में बि हिननि खे चूंडनि शिकस्त थी। ठीक है शादी सूबे साहिबा, अवां छा ऐड करणु चाहींदो? लाल साहब जो मौक़िफ़ मां ॿुधो, मुतालबा बि साम्हूं अचनि पिया रिपोर्ट पब्लिक करण जा, ऐं रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो आहे त पॉलिसी ठाहींदड़नि खे हिन रिपोर्ट मां, हिन मामले मां सबक़ सिखण जी ज़रूरत आहे, छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थैंक यू नाजिया। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इहा रिपोर्ट जॾहिं साम्हूं ईंदी तॾहिं ई इन ते डिटेल में ॻाल्हाए सघिजे थो, अदरवाइज़ जेकॾहिं सिर्फ़ु हिकिड़ी जेके धरणो आहे इन जी रिपोर्ट ते ई कोई डिसीशन थिए थो त मुंहिंजे ख़्याल में इहो ग़लति आहे। पोइ त तव्हां उन्हनि सभिनीनि धरणनि खे साम्हूं रखी करे या उहे सभई जेके इन तरह जा जंहिंमें मुल्क खे रोकण जी या मुल्क जे हलंदड़ जेके बि कार्रवायूं आहिनि उन्हनि खे रोकण जे करे इन क़िस्म जा कोई धरना या कोई अहिड़ी हरकत कई वई आहे त उन्हनि जे बि हिकु इंक्वायरी थियणु घुरिजे ऐं उन्हनि जे अगेंस्ट बि जेके रिपोर्ट अचनि थियूं पियूं त उन में बि उन हिसाब सां जेके बि उन ज़िम्मेदार आहिनि इन शइ जा त उन्हनि खे सज़ा मिलणु घुरिजे। पर घटि में घटि मां सम्झां थी त जेके जेके इहे सिर्फ़ु हिकु सबक़ नाहे पॉलिसी मेकर जे लाइ, बल्कि उन्हनि सभिनीनि जे लाइ इहो सबक़ हुजणु घुरिजे त जेके बि पाकिस्तान खे पाकिस्तान जी जेके बि हलंदड़ शयूं आहिनि उन्हनि खे रोकण जी कोशिशि कंदा त उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई जेके इदारा आहिनि उहे ज़रूरु कंदा ऐं पाकिस्तान खे ख़तमु करण जी जेका साज़िश आहे या पाकिस्तान जे ख़िलाफ़ जेके साज़िश या प्रोपेगेंडा हलनि था पिया उन खे ख़तमु करण जे लाइ असांजा इदारा जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में इहा शइ
साम्हूं अचणु घुरिजे ऐं उन हिसाब सां ई इन ते जेका आहे सज़ा आहे उहा बि मिलणु घुरिजे। ऐं अॻिते जे लाइ बि मुंहिंजे ख़्याल में इन शइ में अॻिते ॿियनि सभिनीनि खे जेके हिन वक़्तु चाहिनि था अॻिते धरना ऐं इन तरह जी कोई हरकत करण जी सोचनि था पिया त उन्हनि खे बि इन मां सबक़ु सिखणु घुरिजे। प्रोफेसर एजाज़ साहब, अवां छा एड कंदो हिन में? ऐं सभु ज़ाहिर आहे जॾहिं हिकिड़ी मामले जी रिपोर्ट साम्हूं आई ऐं जेके मुतालबा साम्हूं अचनि पिया त न रुगो पब्लिक कयो वञे पर माज़ीअ खां शुरू थींदड़ जेके इन क़िस्म जा धरना हुआ, मामला, उन सभिनी जी हक़ीक़तूं हाणे साम्हूं अचणु घुरिजनि। बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे। जेके वक़्त में धरना या जेके कमीशनूं वेठियूं आहिनि उहे ज़ाहिर कयूं वञनि, कमीशन जूं रिपोर्टूं अचणु घुरिजनि। ॾिसो ही बांग्लादेश चयो त हिकिड़ी हमूद रहमान कमीशन जेका पाकिस्तान में 40 साल आई कोन, अहिड़े मुश्किल सां माना जेको थियो त हाणे इहो हाणे हीअ जेका रिपोर्ट अॼु आई आहे कमीशन जी उहा इमरान ख़ान वारनि जे फ़ाइदे में आहे। इमरान ख़ान वारा ख़ुदि इन में शामिल हुआ ऐं फैज़ हमीद हिन जो पंहिंजो ख़ासि माण्हू हो जंहिंखे हिन चीफ ऑफ आर्मी स्टाफ ठाहिणु चाहियो पिए त ज़ाहिर आहे त हाणे उहा ॻाल्हि ईअं थींदी, तंहिं करे पब्लिक में रिपोर्ट भली अचे ऐं को ख़बर पए, हक़ु हक़ु थिए, सच सच थिए, छाकाणि त मुल्क खे ज़ाहिर आहे बचाइणो ज़रूरु आहे। बाक़ी उनखां सवाइ जेकॾहिं ही को बि अहिड़ो कमु करणु चाहिनि था जंहिंमां हिनखे मुल्क खे नुक़सानु पए या कंहिंखे छातो थियणु घुरिजे त उन ते इहा रिपोर्ट जॾहिं ईंदी मुकमिल त उन खां पोइ तफ़सील सां माण्हू ॻाल्हाए ऐं उनखे सम्झी सघे थो त इन मां छा आहे। तंहिंजे करे ही हाणे ॻाल्हियूं ऐं हीउ जेको हिकिड़ो ॾुपेड़ आहे मुंहिंजे नज़र में रिपोर्ट जेका आहे सा एॾी सही न आहे। हुन में काफ़ी शयूं अहिड़ियूं हूंदियूं यकीननि जेके पढ़ण खां पोइ ख़बर पवंदी त छा थियो, ॿई पासा ॾिसी करे ऐं सम्झां थो उन खां पोइ रिपोर्ट ते को अमल कजे। बाक़ी जेको आहे सो ईअं हवा में न छॾिजे ऐं हिन मुल्क में रिपोर्टूं अचनि पियूं, अचनि यानी कमीशन जी रिपोर्ट जो फ़ैसिलो न पियो अचे, उहो अचे गॾियल तौर ते हिकिड़ो, छाकाणि त हीअ मां ॾिसां पियो त ही ॻाल्हि वञे पई अॻियां नुक़सान ॾांहुं वधंदी ऐं हिक ॿिए सां जहिड़ो सियासतदाननि जो ऐं हिननि जो थिए पियो थो उन मां असांखे नुक़सान ई थी सघे थो बजाए हिन जे। तंहिंजे करे इनखे चङे नमूने जाचण जी ज़रूरत पवंदी। ठीकु आहे, उन सां गॾोगॾु एजाज़ कुरैशी साहब, जेके डेवलपमेंट असांखे माशी फ्रंट ते नज़र अचनि पियूं, $5 अरब जी सीड़पकारी जे हवाले सां तमामु वॾो डेलीगेशन सऊदी हिन वक़्तु मौजूदु आहे पाकिस्तान अंदरि ऐं कुझु अहम ब्रीफिंग्स हुननि खे ॾिनियूं वयूं आहिनि, कुझु मुलाक़ातूं थियूं आहिनि। कीअं ॾिसो पिया हिकिड़ो ही डेवलपमेंट आहे, उनखां सवाइ IMF खां नए कर्ज़ प्रोग्राम जे हवाले सां बि दरख़्वास्त तयारु आहे, वफ़्त उते मौजूदु आहे। IMF पारां अहिड़ी अॻकथी बि कई पई वञे त हाणे पाकिस्तान जे लाइ जेके माशी लिहाज़ खां हाणे जेके हालतूं आहिनि उहे बहितर थियणु वञनि पियूं, बहितरी ॾांहुं मामरा वधनि पिया। पर ॿिए पासे असां ॾिसूं था त जेके आवाम जे हवाले सां जेके हालतूं आहिनि उन्हनि में का तब्दीली कोन आई आहे। ॾींहों ॾींहुं हालतूं अञा ख़राबु थियनि पियूं। गुज़िरियल राति हिकु भेरो वरी पेट्रोल जी क़ीमतुनि में वाधि थी आहे ऐं हाणे वरी ॼाणायो पियो वञे त जेके ईंदड़ ॾींहं हूंदा उन में बि जेके मामरा नज़र अचनि पिया उहे उन जा जेके सिधो सिधो बोझ हूंदो उहो अवाम मथां ईंदो। उनखे कीअं ॾिसो पिया सूरत हाल खे? जी बिल्कुलु तव्हां सही था चओ। मां सम्झां थो IMF जे तरफ़ां अवाम जो क़तलाम थी रहियो आहे तमामु वॾी हद ताईं। पेट्रोल जे करे न सिर्फ़ु पेट्रोल वधे थो, पेट्रोल जे बारे में जेके ॿियूं मसनूआत आहिनि या ॿियूं जेके शयूं उन्हनि जी क़ीमत बि पीण चोण ते वधे थी। माण्हू जेको आहे तमामु ग़रीब आहे ऐं अॼुकल्ह तव्हां ॾिसो त माण्हू पाण खे मारीनि पिया गुर्बत जे करे। हिन मुल्क में इहो पहिरियों दफ़ो हिकिड़ो अहिड़ो कमु शुरू थियो आहे जंहिंमें माण्हू पंहिंजो पाण खे ख़तमु था कनि, ॿारनि खे मारीनि पिया, पाण मारीनि पिया, मायूं था खाइनि, छाजे करे जो गुर्बत आहे उन्हनि जे बयान आहिनि माण्हुनि जा। बाक़ी ॾिसो त IMF जेको चवे थो या वर्ल्ड बैंक या ॿिया जेके अदारा आहिनि इहो जल्द सूरत हाल बहितर थींदी, इहा तमामु ॾुखी ॻाल्हि आहे। घटि में घटि 4-5 साल लॻंदा। ॼण मां बि इकनॉमिक्स जो शागिर्दु आहियां, उन खां अॻु में का ॻाल्हि कोन थींदी। हाणे चवंदा ॼाण महांगाई घटि थी, कीअं महांगाई कीअं घटि थी जॾहिं एॾी चढ़ी वई आहे मथे त उन में बि 2 साल घटि में लॻंदा तॾहिं वञी महांगाई। पर एजाज़ साहब जेके पोइ ही डेवलपमेंट्स थियनि पियूं, सऊदी पारां बि ज़ाहिर कयो पियो वञे वॾी सीड़पकारी कई वेंदी ऐं पाकिस्तान पारां बि खेनि आछ कई वई आहे जॉइंट वेंचर्स लाइ मुख़्तलिफ़ सेक्टर्स में। उनखां सवाइ IMF सां नए कर्ज़ प्रोग्राम जे लाइ बि मामला आहिनि।
त उन जा असर कीअं ॾिसो पिया? न इहो त सऊदी अरेबिया जी इन्वेस्टमेंट त मां सम्झो की चङी ॻाल्हि ज़रूरु आहे। जी पर अॻु में बि सऊदी अरेबिया ऐं चाइना पाकिस्तान खे टेको ॾिनो तॾहिं ही जेको 2 साल खनि कढी सघियो आहे, उहो तमामु सुठी ॻाल्हि थिए पई। पर उन में बि ईमानदारी ऐं सचाई सां इन्वेस्टमेंट थिए ऐं माण्हुनि खे फ़ाइदो पए, माण्हुनि जी जेका आहे सा इनकम बहितर थिए, माण्हुनि खे एम्प्लॉयमेंट मिले, माण्हुनि खे फ़ाइदा मिलनि, तॾहिं वञी इहे जेका इन्वेस्टमेंट आहे एतिरनि अरब डॉलरनि जी उहा थींदी। सऊदी मुल्क तमामु अमीर मुल्क आहे, उनजी हमेशह सपोर्ट रही आहे पाकिस्तान खे। ऐं ॻाल्हि चङी आहे जेकॾहिं हेॾो वफ़द आयो आहे, शहबाज शरीफ़ पंहिंजी जाइ ते एफर्ट ज़रूरु करे पियो। त इन नमूने सां इहो ॻाल्हि हेॾा वरी IMF में असांजो वज़ीर ख़ज़ाना पहुतो आहे, पर उहो बि इहो चाहे थो त IMF सां अञा 2 या 3 असांजी एग्रीमेंट थियनि, असां जेको आहे सो पैसा आणियूं त मुल्क खे बचाइनि। इन मां इहो ई लॻी रहियो आहे त साल या अध में का बि ख़ुशहाली कोन ईंदी। इहो तव्हां इकोनॉमिक्स खे पढ़ंदव त 4-5 सालनि खां पोइ जेको आहे सो हालत का बहितर थी सघे थी। न त IMF केतिरनि मुल्कनि जी ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे, किन किन मुल्कनि में का चढ़ाई थी आहे। तंहिं करे IMF हिकिड़ो अहिड़ो अदारो आहे जेको नुक़सानु ॾेई सघे थो, पर जेकॾहिं सचाई सां कोशिशि कनि असांजे मुल्क जा माण्हू, लीडर, रहनुमा, त ॾिसूं। बाक़ी वज़ीर जो ख़ज़ाना आहे उन जेके पंहिंजा रहिया आहिनि उहे चङियूं ॻाल्हियूं करे थो। एग्रीकल्चर वधायो, एक्सपोर्ट वधायो, अदायगी जो तवाज़ुन बहितर थिए, बैलेंस ऑफ पेमेंट सुठो थिए, त इहे चङियूं ॻाल्हियूं आहिनि। पर उन लाइ बि हिनखे तमामु वॾी महिनत करणी पवंदी। बाक़ी हिकदमि को आसिरो नथो रखी सघे, साल ॿिनि में हालतूं तमामु घणियूं बहितर थियण वारियूं आहिनि। ठीकु, हिकदमि को आसिरो कोन्हे ऐं टाइम लॻंदो, एफर्ट्स बहरहाल नज़र अचनि पियूं। एजाज साहब तव्हांजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि। मियां अज़ीम साहब, रात को पेट्रोल महंगा हो जाता है और सुबह हम देखते हैं कि फिर रोटी सस्ती करने के हवाले से एफर्ट्स नज़र आती है, ये कैसे मुमकिन होगा जब एक तरफ ये मामलात होंगे? देखें, जो पेट्रोल का मामला है वो तो मामला इस वक्त इंटरनेशनल सतह के ऊपर पेट्रोल की प्राइस बढ़ी है, तो उस हवाले से जो है यहाँ पे भी पेट्रोल तो बढ़ना ही है। बाकी रहेगी बात, दूसरी ये बात है कि IMF के साथ जो हमारे सारे मामला चल रहे हैं, स्टैंड बाई एग्रीमेंट था हमारा। तो स्टैंड बाई एग्रीमेंट किस वक्त होता है? स्टैंड बाई एग्रीमेंट उस वक्त होता है जब आपके पास कुछ भी नहीं होता, जब आपकी जेब खाली होती है, उस वक्त IMF आपके साथ स्टैंड बाई एग्रीमेंट करती है। और स्टैंड बाई एग्रीमेंट वो होता है जो 3 और 5 साल के अंदर अंदर वो पैसे वापस करने होते हैं सूद समेत। तो वो हमें क्यों जरूरत पड़ी थी, ये सारी चीजें भी अवाम को बतानी चाहिए। ये महंगाई का जो एक तूफान आया है, जो पिछले हमने इतना बड़ा अपनी दोनों बड़ी पार्टियों ने अपने वोट बैंक का नुकसान किया है, तो हमने तो मुल्क के लिए किया था। ये महंगाई का इस वक्त उतना बड़ा इशू नहीं है। रोटी देखें, गरीब आदमी के लिए रोटी अगर हम किसी भी तरीके से उसको सस्ती करने जा रहे हैं तो ये ठीक है, ये बिल्कुल ठीक अमल है, होना चाहिए। और गरीब के लिए तो कुछ ना कुछ होना चाहिए। पेट्रोल जो है ये इंटरनेशनल सतह के ऊपर है सारे मामलात। देखें, जब तक इकॉनमी हमारी दुरुस्त नहीं होगी उस वक्त तक हम ये सारे बहरानों से बाहर नहीं निकलेंगे। लेकिन पाकिस्तान की साहब, हिस्ट्री के एक्सपर्ट्स ये अंदर कहते हैं, अभी आपने एजाज कुरैशी साहब को भी सुना, एक्सपर्ट्स ये समझते हैं कि कर्ज प्रोग्राम से इकॉनमी को आप एक सहारा तो दे सकते हैं आर्जी बुनियादों पर, लेकिन जिस किस्म की बातें की जा रही हैं कि एक मुकम्मल एक डायरेक्शन हमें मिल जाएगी, हम अपने पैरों पर खड़े हो सकेंगे, मईशत को एक हम मुस्तकिल एक हम सपोर्ट देंगे, वो मुमकिन नहीं हो पाएगा कर्ज प्रोग्राम से। ये ऐसा तो एक्सपर्ट्स की राय है। देखिए, मैं इसमें एक जो इस वक्त हमारी पार्टी और पीपल पार्टी दूसरी जमातें जो हैं हमारे साथ इक़्तिदार में अंदर शामिल हैं, मैंने तो अपनी पार्टी से भी ये रिक्वेस्ट की है कि जो जिस पार्टी ने जितना भी IMF के साथ एग्रीमेंट किए, कर्जे लिए, और उसका एक ऑडिट पेश कर दे। क्योंकि 2008 को जब पीपल पार्टी ने हुकूमत ली तो उस वक्त पूरे पाकिस्तान के ऊपर 6,000 अरब तक IMF के हम मकरूज थे। उसके बाद 2008 से 13 तक 8,000 अरब रुपया लिया गया, फिर 13 से 18 तक 14,400 अरब रुपया लिया गया, और फिर सिर्फ 3 साल 8 महीने में 22,000
400 अरब रुपया कर्जा लिया सिर्फ और सिर्फ पीटीआई की गवर्नमेंट ने। ये जो तीनों पीरियड हैं 8 से लेके 22 तक 24 तक, इन सब का ऑडिट होना चाहिए। अवाम को पता चलना चाहिए ये पूरी पाकिस्तान की हिस्ट्री में ये 15 साल में जो हम 50,000 अरब के करीब जो गए हैं, 50,000 अरब के करीब, ये इतना बड़ा जो लोन हमने 3 पार्टियों ने लिया है, ये तीनों पार्टियों का, हमारा भी, पीपल पार्टी का भी, और बताना चाहिए कि हमने क्या काम किया है, पीपल पार्टी ने क्या काम किया और पीटीआई ने क्या किया है, जिसने पाकिस्तान की हिस्ट्री का रिकॉर्ड तोड़ दिया है कि 3 साल 8 महीने में उन्होंने 22,400 अरब रुपए का कर्जा लिया है। और ये ऑडिट, तीनों ऑडिट होने चाहिए। अवाम को पता चलना चाहिए किस हुकूमत ने, किस पार्टी ने अवाम के लिए क्या किया है, क्यों कर्जा लिया है, उस कर्जे के साथ हमने क्या किया है, लोन कितना दिया है, इंटरेस्ट कितना हमने, उसके ऊपर इंटरेस्ट कितना वापस किया है, ये सारी चीजें भी अब अवाम के सामने आनी चाहिए। ठीक मियां साहब, लेकिन अवाम तो इस वक्त ये सिर्फ सुनना, आप भी ऑडिट्स का मुतालबा कर रहे हैं। इससे पहले पाकिस्तान तहरीक इंसाफ भी ऑडिट्स के हवाले से जा चुकी है इदारों के पास, लेकिन अवाम तो ऑडिट्स के अलावा सुनना चाहते हैं कि महंगाई का तूफान कब थमेगा। लाल साहब भी हैं, शाहजी सूबे साहब भी हैं। लाल साहब, अवां छा चवंदो, हू त मुतालबो कनि पिया त अवां जे दौरनि जो ऑडिट हिते साम्हूं रखणु घुरिजे, उनजे करे हिकिड़ी वॾी ज़िम्मेवारी पीटीआई ते आहे, जंहिंजे करे अॼु ही हालतूं आहिनि मुल्क अंदरि। ताजिया बिल्कुलु ठीकु आहे। शाजिया सोबिया भेण चयो त भई जेके बाज़ी में धरना लॻा आहिनि उन्हनि जा उन ते कमीशन थियणु घुरिजे। मियां साहब मुतालबो कयो आहे त ऑडिट थियणु घुरिजे। हाणे सवाल इहो आहे त इहो कंहिंखे करणी आहे, इहो पीटीआई खे करणी आहे, नाज़िया खे करणी आहे, एजाज साहब खे करणी आहे, करणी कंहिंखे आहे? उहो करणी आहे हुकूमत खे। जेको हींअर हुकूमत आहे नवाज़ लीग जी ऐं पीपल्स पार्टी उनजे पोयां बीठी आहे, उनखे थोरी हयूं बीठी आहे, उनखे सपोर्ट ॾियो बीठी आहे। त पीपल्स पार्टी खे त मुतालबो करणु घुरिजे शहबाज शरीफ़ खां त इन धरणे जे मुतालिक़ ऑडिट थियणु घुरिजे, इन पैसनि जे मुतालिक़ जो कमीशन मिलणु घुरिजे। असांखे त बिल्कुलु एतिराज़ कोन्हे, असीं हिननि सां गॾु आहियूं त फौरी तौर ते इन ते कमीशन मिलणु घुरिजे। हाणे ही ॿई जेके पार्टियूं आहिनि ही हर कमीशन चाहिनि थियूं, पर सिर्फ़ु हिकिड़ो कमीशन नथी चाहिनि। उहो कमीशन उहो आहे त 8 फरवरी ते जेको इलेक्शन थियो हो उन जी ऑडिट करे ऐं उन जे मुतालिक़ पंहिंजी फाइंडिंग्स ॾे। उहो सिर्फ़ु हिकिड़ी ऑडिट हिननि खे न खपे, बाक़ी हर शइ ते हिननि खे कमीशन खपे, उन जी असीं सपोर्ट कयूं था। हाणे सऊदी फॉरेन मिनिस्टर पाकिस्तान जो दौरो कयो आहे, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ॿुधाइनि था त 5 सालनि में $25 बिलियन हू पाण खे कर्ज़ो ॾींदा, इहो बि ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। पर इहो पाकिस्तान जी अवाम भुली नाहे त जॾहिं पाकिस्तान डिफॉल्ट कयो पए ऐं सिर्फ़ु $2 बिलियन जी ज़रूरत हुई, तॾहिं IMF इन्हनि शर्तनि ते जेको कर्ज़ो ॾिनो उहो तव्हांजे साम्हूं आहिनि। पर इहो बि चयो त जेसि ताईं सऊदी अरब तव्हांखे पैसा न ॾींदो या तव्हांखे UAE तव्हांखे रोल ओवर न कंदा त असीं तव्हांखे ओसि ताईं तव्हांजी स्टैंड बाय एग्रीमेंट तव्हां सां न कंदासीं। ऐं उहो सिर्फ़ु $2 बिलियन जी ॻाल्हि हुई उन वक़्त में। हींअर त $5 बिलियन ऐं $25 बिलियन जी ॻाल्हि थिए थी पई, इहो असांखे सम्झ में नथी अचे। पर हाणे तव्हां हिन मौजूदा हुकूमत जी पॉलिसी ॾिसो, हिकु तरफ़ त हिननि जेको आहे वधाए छॾियो आहे पेट्रोल, ऐं मुसलसल हिकिड़े महीने में ॿियो दफ़ो पेट्रोल ऐं डीज़ल जा जेके अघु वधाया विया आहिनि। ॿिए तरफ़ जेको हारी आहे, तव्हांजो मज़दूर आहे, उनजो क़त्लेआम जारी आहे। तव्हां सिंध में ॾिसो 4,000 रुपया मण कणक जो रेट मुक़ररु थियो आहे सरकार पारां, पर सरकार ख़रीदारी नथी करे। जेको बारदानो आयो आहे उहो सिर्फ़ु सियासी तौर ते उहो वॾेरनि खे ऐं जागीरदारनि खे मिले थो, आम हारी खे न पियो मिले। ऐं आम मार्केट में इहो हारी, इहो ज़मींदार नंढो मजबूर आहे त 3300, 3400, 3500 रुपया पर मण कणक विकिरो करे थो पियो। इहा ई सूरत हाल पंजाब में आहे, जिते 3900 रुपया अघु मुक़ररु थियो आहे, पर उहो बि सरकार ख़रीद न पई करे ऐं बारदानो आम जेको हारी आहे उनखे मुयसरु न आहे। ऐं सोने ते सुहागो आहे राणा सनावला जो, जे बयानु ॾिनो आहे त बाबा असां वाइदा बिल्कुलु कया हुआसीं त बाबा आम माण्हू जी ज़िंदगी में असीं बहितरी आणींदासीं,
पर वो उन्हें शर्त में हुयो जॾहिं असांखे सिंपल मेजॉरिटी मिलंदी। हाणे जॾहिं असांखे सिंपल मेजॉरिटी मिली ई नाहे त पोइ असीं उन्हनि वाइदनि सां ॿधल न आहियूं। ही सिर्फ़ु जेको मौजूदा हुकूमत आहे इहो इन में जेको ख़ासि तौर ते नवाज़ लीग आहे उहो वॾे पैमाने ते पार्टी सेल विराहियल आहे। सम्झनि था अधु हिन जी पार्टी सम्झे थी त असांखे ज़बरदस्ती जेको आहे पीपुल्स पार्टी सां गॾु विहारे हुकूमत ठाही वई आहे ऐं जॾहिं इहे ज़बरदस्ती हुकूमतूं ठाहियूं वेंदियूं, जॾहिं तव्हां जेकॾहिं माण्हुनि जे मैंडेट खे लताड़े ज़बरदस्ती अची हुकूमतूं ठाहींदो त तव्हां अवाम जे फ़ाइदे लाइ कुझु बि नथा करे सघो। ऐं एजाज़ साहब जी ॻाल्हि खां सहमत आहियां त 5 साल लॻंदा, पर 5 साल साईं तॾहिं लॻंदा जॾहिं हिन पाण हुकूमत जी ओनरशिप हुजे। हिन ठीक वक़्तु है, हिन ठीक लाल साहब, असांजी शाज़िया अवाम साहब का जवाब वठूं था। अवां ॻाल्हि कई त ही पाण में ठहियल कोन्हनि हिन वक़्तु जेके ॿई हुकूमत में मेन पार्टनर्स असांखे नज़र अचनि पिया। पर गुज़िरियल ॾींहुं असां ॾिठोसीं त इजलास हो ऐं उहो इजलास बि ऑपोज़िशन जे कॉल ते इजलास हो ऐं उन इजलास में ऑपोज़िशन जा 30 खां वधीक मेंबर्स नज़र कोन आया। ही छा मामिलो आहे? हिकु पासे अवां हुननि खे इहे मेणा ज़रूरु ॾियो पिया हुकूमत वारनि खे त हू पाण में अञा ताईं इतफ़ाक़ पैदा न करे सघिया आहिनि, पर ख़ुदि ऑपोज़िशन जे सफ़नि में बि खोड़ मसइला आहिनि, खोड़ इख़्तिलाफ़ ॾार नज़र अचनि पिया। जी शाज़ी साहब छा चवंदो अवां? हुकूमत ते ॻाल्हियूं थियनि पियूं त हुकूमतनि जो इहो कमु कोन्हे त हू रुगो इहे मसइलनि खे ॻणाइनि। हुकूमतनि जो कमु आहे पॉलिसी ॾियणु, हुकूमतनि जो कमु आहे मामलनि खे ठीकु करणु ठाहिणु। नाजिया, सभ खां पहिरीं ॻाल्हि जेका मुंहिंजे भाउ कई, लालचंद मालिक साहब कई, त उन में ॾिसो मां सभ खां पहिरियों इहा ई ॻाल्हि कंदमि त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जॾहिं पहिरीं स्पीच कई हुई त हुन में उन्हनि इहा ई ॻाल्हि कई, हुकूमत खे इहा सजेशन ॾिनी हुई ऐं इहो बि चयो हुयो त जेके सही कम हूंदा उन में असां तव्हां सां गॾु बीठा हूंदासीं, जेके ग़लति कम हूंदा उन्हनि में असां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं त हे ग़लति शइ थिए थी पई। ऐं उन्हनि इहो बि सजेशन ॾिनी हुई त जेके मिनिस्ट्रीज़ एतिरियूं इम्पोर्टेंट न आहिनि त उन्हनि खे या त मर्ज कयो वञे या उन्हनि खे ख़तमु कयो वञे ताकी उहो पैसो बि अवाम जे मथां ख़र्च थिए। ऐं इन खां अलावा मां सम्झां थी त PTI जा जेके इलेक्शन विढ़िया आहिनि या सिलेक्टेड माण्हू आहिनि या जेके बि आहिनि उहे हिन वक़्तु पार्लियामेंट जो हिसो आहिनि। पार्लियामेंट में हुननि खे अवाम जेको आहे सिर्फ़ु एहतजाज करण जे लाइ या रड़ियूं चीखूं करण जे लाइ न मोकिलियो आहे। उहे पब्लिक रिप्रेज़ेंटेटिव आहिनि ऐं उन्हनि खे पब्लिक इश्यूज़ ते बीही करे ॻाल्हाइणु घुरिजे, न की उन्हनि खे सिर्फ़ु आज़ादी ॾियो या कुझु बि कयो। ॾिसो रूल ऐं लॉ जेके आहिनि सभिनीनि जे लाइ आहिनि। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं असां पोज़ीशन में हुयासीं त आसिफ अली ज़रदारी साहब जेल में हुया, असां उन्हनि जी प्रोटेक्शन ऑर्डर जे लाइ वेंदा हुआसीं पर उहो कोन थींदो हुयो। उन खां पोइ अदी फरियाल तालपुर साहिबा खे जंहिं नमूने सां ईद वारी राति जेल मुंतकिल कयो वियो, एहतजाज पंहिंजी जाइ ते, पर असां असेंबली खे हलाईंदा हुआसीं ऐं पंहिंजो भरपूर उते जेके पब्लिक इश्यूज़ हूंदा हुया उन्हनि खे हाईलाइट कंदा हुया। ठीक है, ऑपोजिशन में हूंदे त शाज़िया साहब वो किरदार नज़र पे आयो, पर हाणे हुकूमत में अवां मौजूद आयो त पर उहो हुकूमती किरदार ऑपोजिशन के ॾिसण में कोन पियो अचे, अवाम के ॾिसण में कोन पियो अचे। त अवाम एक्सपेक्ट करे पियो त उन्हनि खे रिलीफ मिलंदो, का एफिशिएंसी नज़र ईंदी, का कानून साज़ी उन्हनि जे हक़ में नज़र ईंदी। ऐं ऑपोजिशन एक्सपेक्ट करे पई त ही समूरा जेके मामला आहिनि उन्हनि में गॾु खयो वेंदो। त हिन वक़्तु हुकूमती किरदार मिसिंग छो आहे? नाजिया, सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हुकूमत खे अञा 1 महीनो थियो आहे ऐं उन में बि तव्हां ॾिसो था त वक़्त ब वक़्तु जेके आहिनि ओथ टेकिंग हले थी पई ऐं प्रॉपर जेको आहे उहो कोई बि कमु शुरू न थियो आहे। या स्टैंडिंग कमेटीज़ जेके आहिनि उन्हनि जो कमु शुरू न थियो आहे ऐं इलाही सारियूं शयूं आहिनि जेके अञा पेंडिंग में आहिनि। पर इन में बि जेकॾहिं अपोज़िशन हिकु मेच्योरिटी जो पंहिंजो बिहेवियर ॾेखारे त मुंहिंजे ख़्याल में इहे शयूं पार्लियामेंट में सॉल्व थी सघनि थियूं। तव्हां बिल्कुलु हिन वक़्तु मां सम्झां थी त अपोज़िशन में हिकिड़ो सिर्फ़ु हुननि जो अपोज़िशन लीडर न आहे, हुन अपोज़िशन में हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में 5-6 अपोज़िशन लीडर आहिनि जेके हर एट अ टाइम ॻाल्हाइणु चाहिनि था पिया। त इन सां जॾहिं उहो पाण में ई उन्हनि जो डिसीजन नथो थिए त कंहिंखे ॻाल्हाइणो आहे, छा ॻाल्हाइणो आहे, त उहे असांखे छा कोई सजेशन ॾेई सघनि था। ऐं मुंहिंजे ख़्याल में कोई बि
हिन वक़्त ताईं जेके पॉलिसीज़ आहिनि, चाहे उहे इकोनॉमिक पॉलिसीज़ हुजनि, असांजी फॉरेन पॉलिसीज़ हुजनि, एजुकेशन जी पॉलिसी हुजे या हेल्थ पॉलिसी हुजे, उहे पॉलिसीज़ ते असांखे लॉन्ग टर्म पॉलिसीज़ ॾियणियूं पवंदियूं, छो जो हुकूमत जी ख़बर न हूंदी आहे, 5 सालनि खां पोइ चेंज थिए थी, 3 सालनि खां पोइ चेंज थिए थी, पर पॉलिसी जेके आहिनि उहे परसिस्ट करनि ऐं हर हुकूमत जेका आहे उहा बाउंड हुजे उन पॉलिसी खे फॉलो करण जे लाइ। इहे लॉन्ग टर्म पॉलिसीज़ हुजनि, तॾहिं ई असां जेके आहिनि इन सभिनीनि शयुनि ते काबू पाए सघूं था। न त असांजो इहो जेको पंहिंजो जहिड़ो आहे उन में असां अवाम खे ई मुश्किल में विझूं था। इन जे लाइ मां बार बार तव्हांखे यादि हूंदो, हाणे रिसेंटली चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब इहा ई ॻाल्हि कई आहे त रिकन्सिलिएशन जे लाइ तव्हां वेहो हिकिड़ी जाइ ते, त छा हुन जे लाइ का दावत ॾिनी वेंदी? और छाकाणि त ऑपोज़िशन त एहतजाजी तहरीक जो आगाज़ करे चुकी आहे पशीन खां, त हाणे छा उन इनिशिएट केरु कंदो? हुकूमत उन हवाले सां को क़दम खणी चुकी आहे ॻाल्हियुनि जे हवाले सां खणण जो सोचे पई या कंहिं शइ जो इंतज़ारु करे पई? उन ॾिस में छा पियो थिए? नाजिया, हिन वक़्तु असां हुकूमत में ई आहियूं ऐं हुकूमत जी तरफ़ सां ई इहो मैसेज कन्वे थियो आहे त तव्हां अचो, रिकन्सिलिएशन ते वेहो ऐं जेके बि मामलात आहिनि तव्हां वेही करे ॻाल्हायो, जेके बि शयूं आहिनि वेही करे ॻाल्हायो, छो जो हिन वक़्तु पूरे रीजन जो या पूरे पाकिस्तान न सिर्फ़ु, तव्हां ॾिसो था त हिन वक़्तु जेको इसराइल ऐं ईरान ऐं फ़लस्तीन में हले थो पियो, उन जो इफेक्ट जेको आहे मिडल ईस्ट ते बि अची सघे थो ऐं उनमें पाकिस्तान बि उन ते इफेक्ट जेको आहे पाकिस्तान ते बि अची सघे थो। पर जेकॾहिं असां पंहिंजी फॉरेन पॉलिसी सही न कईसीं या पंहिंजे जेके अंदरूनी जंग आहिनि उहे या सियासी जंगूं जेके आहिनि उहे ख़तमु न कंदासीं, जेसिताईं असां पाकिस्तान खे स्टेबल नथा करे सघूं, जेसिताईं असां पॉलिटिकली स्टेबल न हूंदासीं, असां ॿाहिरिनि माण्हुनि सां छा मुक़ाबिलो करे सघूं था? ॾाढो अहम हूंदो त पॉलिटिकल स्टेबिलिटी लाइ हुकूमत जा जेके क़दम आहिनि उन्हनि खे केतिरो रिस्पॉन्स मिले पियो, उन्हनि क़दमनि खे जेकॾहिं उहे खयां पिया वञनि राइट डायरेक्शन में, तो उनका ऑपोजिशन क्यों दिसे पई? मियाँ साहब क्या कहेंगे आप, पॉलिटिकल स्टेबिलिटी के लिए हुकूमत क्या इकदामात कर रही है? देखें, पाकिस्तान के अंदर खाली सिर्फ सियासी बुरान नहीं है, यहाँ पे सियासी, माशी और आइनी बुरान है सबसे ज्यादा। जो मैं ये समझता हूँ सियासी जो मामलात हैं, देखें पाकिस्तान की हिस्ट्री में मुझे बताएं 16 महीने की जो हुकूमत पीडीएम की शक्ल में हुई है, तो ये किसकी वजह से हुई? बड़ी दोनों पार्टियों ने आपस में साथ जोड़कर जब बैठे हैं, मुल्क के लिए सोचा है, तो बाकी पार्टियों को भी साथ मिलाकर हमने तो उस वक्त हमें जो मुल्क मिला था, ये मुल्क डिफॉल्ट हो चुका हुआ था, हमने आगे जो आईएमएफ के साथ उस एग्रीमेंट को कंटिन्यू किया और मुल्क को बचाया, अपने वोट बैंक को ना बचाया। अब भी हम क्या कर रहे हैं? अब भी हम मुल्क के लिए कर रहे हैं। तो सियासत जो है, अगर मुल्क बचेगा तो हम सियासत भी कर लेंगे, मुल्क की इकॉनमी दुरुस्त होगी तो सियासत भी हो जाएगी। माशी बुरान जब तक ठीक नहीं होगा, सियासी बुरान ठीक नहीं हो सकता। जब तक आईनी बुरान ठीक नहीं होगा, उस वक्त तक सियासी बुरान ठीक नहीं हो सकता। मैं ये समझता हूँ ये जो अभी जो हमारा आज के मौजू का टॉपिक नहीं है, जो 6 जजों ने जो खत भेजा था जी, वो सबसे बड़ा मैं ये समझता हूँ बुरान है पाकिस्तान के अंदर, जहां पे लोगों को इंसाफ मिलना चाहिए, जहां पे लोगों को इंसाफ शक की बुना पे लोग देखते हैं कि ये इंसाफ जो है हमें जो जिस तरह दूसरे मुल्कों में इंसाफ मिलता है उस तरीके से पाकिस्तान में नहीं मिल रहा। तो मैं ये समझता हूँ कि सियासी बुरान से ज्यादा आईनी बुरान और माशी बुरान को देखना चाहिए। जब ये दो बुरान खत्म होंगे तो सियासी बुरान जो है वो ऑटोमेटिक ही खत्म हो जाएगा, इसमें कोई इतना मसला नहीं है। सियासत के अंदर आप देखें कि ये जो इस वक्त मैं बड़ी मादरत के साथ मोहतरमा शादिया साहबा को भी मुखातब करते हुए कहना चाहता हूँ कि ये जो हमारी हुकूमत दोबारा जो बनी है, ये इसकी जो बहुत सारी तकरीबन 80% जो पॉलिसियां हमने 16 महीने की हुकूमत में मिलकर की थी, जैसे कि इंटरिम गवर्नमेंट के अंदर निजकारी के जो मिनिस्टर थे फवाद अहमद फवाद साहब, आप उनकी स्टेटमेंट सुने और बाकी आप देखें पार्टियों के अंदर बैठ के ये कि क्या हमने उस अदारे को तकरीबन 26 से 27 ऐसे अदारे या पीआईए, स्टील मिल वगैरह हमने क्या नहीं दी थी कि आप निजकारी का प्रोसेस कंप्लीट करें? क्या आप ये पूरी पीडीएम उस सारे प्रोसेस में शामिल नहीं थी? तो इस वक्त जो हमें नून लीग को कहा जा रहा है कि आप लोग अवाम के लिए, बिल्कुल हम अवाम के लिए फैसले करें, वही करेंगे जो सबसे पहले मुल्क के लिए बेहतर होगा, फिर अवाम। पहले मुल्क बचाएंगे तो अवाम भी बचेगी,
इस वक्त महंगाई, बेरोजगारी, सब चीजें हमारे सामने हैं, लेकिन सबसे जरूरी इस वक्त माशी हालात को बेहतर करना है, अपना जो जीडीपी है उसको ऊपर लेके जाना है। और फिर आप देखें कि जीडीपी के साथ साथ कोई बंदा मुझे ये बताएं कि जी एंड पी जो है उसको, उसके ऊपर भी किसी का बैलेंस नहीं है, उसके ऊपर भी हम देख रहे हैं कि जीडीपी के साथ साथ जीएनपी को भी देखा जाए कि जीएनपी के ऊपर कितना काम हम कर रहे हैं, कि बाहर से जो ज़र मुबादला आ रहा है, यहां से जो जा रहा है, जो बाहर से कंपनी आके पाकिस्तान के अंदर काम कर रही हैं, वो कितना यहां से पैसा लेके बाहर के मुल्क भेज रहे हैं, और बाहर के मुल्क से हमें कितना पैसा आ रहा है। तो इस वक्त सबसे सियासी बहरान से जरूरी इस वक्त जो है वो है माशी बुरान, और सियासी बुरान उस वक्त तक रहेगा ठीक। जब तक पीटीआई और आप माशी बुरान के हवाले से में जो इस वक्त इकदाम लिए जा रहे हैं, आप उससे मुतमैन हैं? आप कह रहे हैं कि एक राइट डायरेक्शन में हम जा रहे हैं, और ये सबसे बड़ा बुरान इस वक्त आइनी और माशी बुरान है। एजाज साहब, अवां जो कॉमेंट वठंदसि इस आखिर में लाल साहब का। जी एजाज साहब, छा चवंदो अवाम? मियाँ साहब के मां ॿुधो, हू चवनि पिया त हिन वक्त जेका वॾी सूरत हाल आहे उहा माशी ऐं आइनी लिहाज़ खां असांखे चैलेंजिस आहिनि। जेकॾहिं इहे हल थियनि था त पोइ सियासी बहरान उन आॾो का एॾी वॾी नथो रखे हैसियत। इहा बिल्कुलु ॻाल्हि सही आहे। पहिरीं आहे मुआशी बहरान। ॾिसो, सॼो पाकिस्तान सरचले में आहे। अमेरिका वेठो आहे, IMF आहे, वर्ल्ड बैंक आहे, एशियन बैंक आहे, सभु सऊदी अरेबिया। त जेसिताईं मुआशी बहरान हल न थींदो, ओसिताईं को ॿियो बहरान हल न थी सघे। आइनी बहरान खे बि उहो ॾेई वञिबो, ॾेई वेंदा ई माण्हू। पर मुआशी बहरान जे लाइ जेका हम आहंगी आहे, जेका अंडरस्टैंडिंग आहे स्टेक होल्डर्स विच में, उहा केतिरी इंपॉर्टेंट आहे, उहा केतिरी नज़र अचे पई हिन वक़्तु तव्हांखे एजाज साहब? तमामु इम्पॉर्टेंट आहे। हम आहंगी तमामु घटि आहे। जेकॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी इहो इनिशिएटिव वरितो आहे, हुनखे तमामु चङे नमूने सां अञा हेठि रही अचणु घुरिजे, ऐं सभिनी खे गॾे विहारे त मां सम्झां पोइ ॻाल्हि थींदी। ऑपोज़िशन घुरिजे ई ॿुधनि, पर ही घणियूं पार्टियूं पाण में गॾु आहिनि। इन करे बाक़ी मियां अज़ीज़ साहब जी ॻाल्हि सही आहे, हुन अदीब जी सही आहे। त इन करे जेकॾहिं बहरान आहिनि, उन्हनि खे पाण चङे नमूने टैकल करे सघिजे थो। भुट्टो ज़रदारी साहब या बिलावल साहब ऐं कुझु ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, सभु गॾिजी वियनि, ऐं ऑपोज़िशन में जेके हिननि जा साथी हुआ उहे सभु हलिया विया। जेको आहे अजत रई साहब हलियो वियो, अख्तर मेंगल साहब हलियो वियो, मौलाना साहब ॾिसण में कोन थो अचे। इहे सभु ॻाल्हियूं इन करे असांखे कोशिशि करे वधि में वधि पाण में हम आहंगी, पाण में भाइजी, पाण में गॾु ऐं मुआशी बहरान हल कबो त मुल्क जो बचाव थी सघे थो। अदरवाइज़ तमामु ॾुखियो कमु। लाल साहब, फाइनल कमेंट तव्हांजो। जी राजा, ॾिसो, असांजो मौक़िफ़ आहे पाकिस्तान ते हुकूमत, पाकिस्तान जी अवाम जी मुंतख़ब नुमाइंदनि जो थ्रू थियणु घुरिजे। उहे ई इन मुल्क जा मसइला हल करे सघनि था। इहो मुमकिन न आहे त तव्हां किथां खां बि अहिड़े गहरे खे खणी मुल्क खे थापे छॾियो। जेको 8 फरवरी ते खटे वियो, उन खे तव्हां हाराए छॾियो लख जे इस्तेदाद सां। इहो मुमकिन ई कोन्हे जेसिताईं सियासी स्टेबिलिटी मुल्क में न ईंदी, उते मुआशी स्टेबिलिटी न ईंदी। इहे पाण में इंटर लिंक्ड आहिनि। हाणे जेका तव्हां मूंसां सवाल ॻाल्हि कई हुई त पंहिंजो कल्ह वारो इजलास, तो कल्ह जेको इजलास हो उन में 6 करोड़ रुपया ख़र्च थियो। ऐं सही हैरत जी ॻाल्हि आहे त हुकूमती धुर जेका आहे उन उथी, ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी उथी, उन कोरम पॉइंट आउट कयो। हालांकि एजेंडा इहा आहे, जेका रिक्विजिशन हुई उनजी एजेंडा इहा हुई त आज़ाद दुनिया ते बहस कयो वञे। जेके 6 जजिस जेको ख़त लिखियो आहे, हिन वक़्तु पाकिस्तान में माण्हू इंसाफ़ लाइ भटकनि था, माण्हुनि खे इंसाफ़ नथो मिले, जजिस अंडर प्रेशर आहिनि, दुनिया अंडर प्रेशर आहे। मौजूदा जेको एग्ज़िक्यूटिव आहे उहो परफॉर्म करण में नाकाम वञे थी पई, पर उन्हनि खे इहो बहस करण में जेको आहे तकलीफ़ हुई, ऐं इन्हनि फोरम पॉइंट आउट कयो। आख़िरी ॻाल्हि त अदी चयो त असीं हुकूमत में आहियूं, तव्हां हुकूमत में न आहियो, तव्हां हुकूमती बेंचिस ते ज़रूरु वेठा आहियो। हा, पर इहे इम्कानात ज़रूरु आहिनि त पीपल्स पार्टी हुकूमत बिना MQM ऐं पीपल्स पार्टी रही नथा सघनि। इन करे अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं ज़रूरु आहिनि त बिलावल भुट्टो साहब केॾी महिल बि शहबाज शरीफ़ जो डिप्टी या नायब या अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं अचनि थियूं, थी सघे। ठीकु है लाल साहब, बड़ी मेहरबानी अवां जी। शाजिद सोबिया साहबा, मियां अज़ीम साहब, प्रोफेसर एजाज कुरैशी साहब। नाज़रीन,
जेके डेवलपमेंट्स थियनि पियूं पॉलिटिकल ऐं मुआशी फ्रंट ते, उन हवाले सां एक्सपर्ट्स ऐं बाक़ी मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे मौक़िफ़ खां अव्हांखे आगाह कयोसीं। पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ूअ ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।